महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रब करीम जेको कलामुल्लाह नाज़िल फरमायो आ। मां अवां जे साम्हूं कलामुल्लाह मां जेका आयत तिलावत कई आ, उन आयत जे अंदर अल्लाह साईं इंसान ज़ात जो मकाम ॿुधायो आ। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। ओ मुसलमान तवज्जा तकर अल्लाह से न धरती ते खोड़ मखलूकात जा किस्म बनाया, पर सजे मखलूकात में अल्लाह से सरदार इंसान ज़ात खे बनायो। सब शयूं तुझे ड्यूटीअ जे लाइ पैदा कयई, तुझे फ़ाइदे जे लाइ पैदा कयई। रब तुझे मुझे मथां वज़न घणो न रखियो आ, भार घणो न रखियो आ। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह सैया कलामुल्लाह में फरमायो जे में जेतरी ताकत हुई मां वदन ओतरो रखियो आ। रब तोखे मूंखे 24 कलाक ॾिना, उज़वा ॾिनई। 24 कलाकनि में ईअं न चई त 24 कलाक मां रब करीम खे ॾे। 24 कलाकनि में 5 वक़्त निमाज़ जा जेकॾहिं लेखींदे ॻणींदे त 1.5 कलाक मस थींदो। चवी तो 24 कलाक ॾिना थी मां, 1.5 पौणा 2 कलाक त मां रब खे ॾे। बाक़ी ओ 22-23 कलाक तूं वञी पंहिंजी ज़िंदगी बचनि ॿारनि में गुज़ार, हिकिड़ो 1.5 कलाक त मूंखे ॾे बाबा। उन रब जो कलाक बि हक़ न आहे। अल्लाहु अकबर। ओ इंसान अॼु सिहत थी, अॼु उज़वा थी, अॼु सलामत अल्लाह जो कदर कर, क़ुरान जो कदर कर, पंहिंजे ज़िंदगीअ ते रहम कर। न त तूं सरारीअ जे अंदर नवाबशाह जे अंदर और नौजवानियत ते नाज़ करण वारा, जिस्म ते नाज़ करण वारा, सूंह ते नाज़ करण वारा, ज़मीनुनि ते नाज़ करण वारा, नौकरियुनि ते नाज़ करण वारा, पैसनि ते नाज़ करण वारा, अस्पतालुनि जे अंदर चक्कर त लॻा, तोखां मूंखां वधीक हसीन जमील वेचारा बेवस लॻा पिया आहिनि। अॼु पाण घुमंदो तो वते सुवारनि ते, सुवार थींदो तो वते वेचारा बेड ते सुता पिया थी। बंगुलनि में रहण वारा, बेडनि भलनि ते सुम्हण वारा, अस्पताल जे बेड ते मजबूर सुता पिया थी। उन जो हालत ॾिसी, कमरा भी एसी, पर अस्पताल वारी हालत ॾाढी ॾुखी। अल्लाह से इंसान ज़ात के शरफ नसीब कयो आ त इंसान थी गुज़ार जा। मां त वाइदनि में हिकिड़ो जुमिलो चवंदो रहंदो आ, हे जुमिलो चवंदो आ, इंसान सॾाइणो सवलो आ, पर इंसान बणजणो ॾुखियो आ। इंसान सॾाइणो सवलो आ, पर इंसान बणजणो ॾुखियो आ। मुसलमान सॾाइणो सवलो आ, पर मुसलमान बणजणो ॾुखियो आ। ज़ुबान सां कलमो पढ़णो सवलो आ, पर मुसलमान बणजणो ॾुखियो। महबूब मुस्तफ़ा करीम जी मां हदीस जेका वांजे आॾो पढ़ी, अल्लाह से इंसान ज़ात जो शरफ ॿुधायो, मकाम ॿुधायो। वरी महबूब मुस्तफ़ा करीम जा जेके लफ़्ज़ मुबारक पढ़ियमि, उनमें महबूब सैया फरमायो, भले में भलो इंसान हुआ, भले में भलो इंसान हुआ जेको बे इंसानन के फायदो दे, जेको बे के नफो दे। अजो रियाज़ सालीन जे अंदर, अजो रियाज़ सालीन हदीस जो किताब आ। तालिबन के मां उन में हदीस पढ़ाई। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको बे मुसलमान जे मदद में हूंदो आ त अल्लाह जी ज़ात उन सां मदद कंदी आ। फी हाजत की, जेको बे मुसलमान जे भाउ जे हाजत बे जी कमकार में मदद कंदो आ त पोइ अल्लाह वरी हुन जी असां में काथे रही आ इंसानियत, काथे रही आ नज़र, काथे रही आ दीद। असां ॿिन सां मदद कहिड़ी कंदासीं?
असां पंहिंजे घर सां सही हलण जे लाइ तयार न आहियूं। अल्लाह अकबर यार, घणे मूं घणी दां, घणे मूं घणी दां अॼोके दौर में तोखे मिलंदई अशी ॾारीअ वारे जे ज़बान मां मिलंदई, अशे मथे वारी अम्मा जे ज़बान मां मिलंदई। अबो वीचारो दाह ॾींदो वठंदो, 4 पुट आहिनि 5 पुट आहिनि, को बि अबे खे लेखण जे लाइ तयार न आहे, अम्मा खे को लेखण जे लाइ तयार न आहे। महबूब जे मथां कलमो त पढ़ियो आहे, पर महबूब जा सबक असां को विसरी वियो। महबूब मुस्तफा करीम सही इंसानियत जा सबक कहिड़ा सेखारिया, पके मुस्लमान हुजण जूं निशानियूं कहिड़ियूं सेखारियूं, अलाए छो असां को सभी ॻाल्हि हली वई। हिकिड़ो मिसाल दोस्तनि जे साम्हूं ॾियण थो चाहियां, मशहूर हदीस या अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला ना फरमाए थी, ॿ 3 ॾींहं कॾहिं कॾहिं त हफ़्तनि जा हफ़्ता थी वेंदा हुआ, महबूब जे घर में बाहि को न पई भरे, महबूब जे घर में मानी को न पई पचे, बोड़ को न पो पचे, चवे थी अहिड़े ई दौर हिकिड़ो आयो, 2-3 ॾींहं गुज़री विया, मुंहिंजे महबूब साईं पंहिंजे ज़ुबान मुबारक ते काई शइ न रखी आहे। अल्लाह अकबर के ॼाणे पाड़े ॾों गोश्त आयो, मां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ गोश्त भुनी करे रखियो आहे, त मुंहिंजो महबूब 2-3 ॾींहं खां वधीक बुख ते खारकुनि ते गुज़ारियो आहे, पाणीअ ते गुज़ारियो आहे। महबूब मुंहिंजे 3 ॾींहं तकलीफ़ में गुज़ारिया, चवे घाटो बोड़ ठाहे करे मां पंहिंजे महबूब जे लाइ रखियो, जी महबूब मुंहिंजो खाई ढो करे। अम्मा तुझी दिल त चवे थी मुंहिंजो महबूब बुख ते घाटा बोड़ खाए, पर महबूब न खाईंदो, महबूब न खाईंदो, छो त एॾे जेके अल्लाह महबूब खे लक़ब ॾिना, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। जदो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अम्मा जी जल तू चवे थी मुझे महबूब खाए, मुझे महबूब सुकून सां ढो करे, पर महबूब न खाईंदा, छो त महबूब मुस्तफा करीम साईं जेके इंसानियत जा दर्स ॾिना, इंसानियत जा सबक सेखारिया। मां अञा हे बि जुमिलो चवंदो आहियां, मुस्लमानियत बाद में अवल इंसानियत आ। इंसान आहियूं त मुस्लमान आहियूं, इंसान न आहियूं त पोइ मुस्लमान बि। लक़द ख़लक़नल इंसान, जदो या अय्युहल इंसान, जदो वल अस्र इन्नल इंसान। इंसान इंसान इंसान, पर अलाए जो असां इंसानियत मोकिलाए वई आहे, अलाए जो असां इंसानियत जूं सिफ़तियूं नथी लभनि। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जिए जो आया, अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा भुगल बोड़ आडो रखियो, मानड़ी रखी। साईं भुगल बोड़ ॾिसी करे फरमाइनि त आयशा गोश्त काॾों आयो? साईं पाड़े ॾों गोश्त आयो, तॾहिं मां घाटड़ो तव्हां जे लाइ ठाहे रखियो आहे। आयशा जी साईं हिकिड़ो कमु कर, साईं जेको तव्हांजो हुकुम हुजे। अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा चवे थी, साईं फरमाए वॾो थांव बि खणी आ, पाणी बि खणी आ, गियो मसाला बि खणी आ। अम्मी आयशा साण चवे थी, मां महबूब जे हुकुम जी तामील कंदे सभु कुझु खणी आयमि। महबूब साईं उहो बोड़ न वॾे थांव में लाहे करे फरमाइनि था, हाणे बोड़ तयारु कर।
तो ये दरस वधी वही बोड़ वधी वियो हूअं त घाटड़ो हो तव्हां खाओ पीओ हाँ बुध जाए सबक इंसानियत जो सबक कहिड़ो आहे महबूब साईं रहम कीअं सेखारियो आहे हक़ीक़ी इंसान बणजण कीअं सेखारियो आहे महबूब फरमाओ मुंहिंजी आशा जी वञा क़ुर्बान वञा साईं मां तव्हांजे मथां क़ुर्बान वञा आका फरमाईंदा हुआ जेसिताईं मां मोहम्मद करीम जा पाड़ेसरी न बोड़ मां न खाईंदा मां मोहम्मद करीम गिरह बि न बोड़ींदुमि आशा जेसनी मुंजा ओड़े पाड़े वारा मिस्कीन गरीब यतीम इन बोड़ मो न खाईंदा ए बोड़ समूरन ने मोकल आशा जेसन वे न खाईंदा मां मोहम्मद करम मां मोहम्मद करीम गिर भी न बोड़ींद में गिर भी न बोड़ींद में हाने तो असां पंहिंजे हालत ते नज़र कयूं चाचो पयो मरंदो आ त असांखे रहम न ईंदो आ मामो पयो मरंदो आ त असांखे रहम न ईंदो आ ॿार त वॾा वॾा हवाला काटींदा पर पंहिंजे हाल जी न हालत ते नज़र कंदा त सूरत हाल अहिड़ी हूंदी आहे चाचे वेचारे ते पिया खिलां कंदासीं मामे ते पिया खिलां कंदासीं पुफीअ वटि हालत छा हूंदी पर हिनखे रहम न हूंदो मासी वेचारी मजबूर हूंदी मां अञा हे जुमिलो चवां चाचो भी परे आहे मामो भी परे आहे पर हिनखे पंहिंजे भेण जे मथां रहम नथो अचे हिनखे पंहिंजे न्याणीअ जे मथां रहम नथो अचे अॼोके इंसान खे पंहिंजे अबे जे मथां रहम नथो अचे अम्मा जे मथां रहम नथो अचे मां उन ते हिकिड़ो मिसाल ॾींदो थो रहां नौजवान जेके नेट फेसबुक हलायो था ओ वॾड़ो मुॾे तवजा कयो अॼोके हालात जे लिहाज़ सां मिसाल थो ॾियणो चाहियां अल्लाह सही हक़ीक़ी इंसान बणाए आमीन त चओ हिन दौर जी ॻाल्हि ॾेढ 2 महीननि जी ॻाल्हि कयूं थो वञा हिकिड़ो शख़्स 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे ॿुध जाए दुख जी ॻाल्हि कयूं थो वञा मां तर जाइ ते इहो दुख थो ॿुधायां मन कंहिं भाउ जे दिलि में अल्लाह और रहम विझे 10 दफ़ो भाउ उम्रे ते वियो आहे पर उन जी भेण वेचारी किराए जे घर में थी रहे अधीअ वेचारीअ खे किराए जा पैसा कोन्हनि भाउ 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे भेण खे पोयों जेको किराए वारो आहे जेको मालिक चवे सो किरायो तूं कोन ॾिनो आहे पंहिंजो सामान खण जाइ ख़ाली करे ॾे भेण थी चवे मुंहिंजो भाउ उम्रे ते वियो आहे मोटी अचे त मां पैसा वठी ॾींदीमांइ चवे सो जेकॾहिं तूं भाउ खे प्यारी हुजे हा जेकॾहिं भाउ तोखे हक़ ॾे हा 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे हे तो उम्रे जा पैसा तोखे ॾियां पोइ बि भला हिकिड़ो कमरो त ठाराए ॾेई आहे बाक़ी जेकॾहिं भाउ खे तूं एतिरी प्यारी हुजे भाउ तोखे हक़ ॾियां 9 उमिरा करे आयो हे 2-2.5 लख तोखे कमरो को ठाराए ॾियां बच्चा ॿार रहिया तो वटि पैसा न आहिनि त घर ख़ाली कर तोखां तो पुछा कयां भाउ वेठो तो 10 उमिरा करे भेण किराए जे लाइ मजबूर आहे इहे उमिरा क़बूल थींदा लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन ॿियो बि हिकिड़ो तोखे दुख जो महीने ॾेढ जो मंज़र ॿुधाई वञा मां खैरपुर में पंहिंजे उस्ताद मोहतरम पंहिंजे मुरबी पंहिंजे साईं पंहिंजे मुर्शिद साईं मीर मोहम्मद मीर अकवारनि वटि वेठो आहियां साईं फरमाया अब्दुल्ला हेॾे तया मां वेझो आयुमि ॿुधण जहिड़ी ॻाल्हि थी औकल में पढ़ंदड़ मुस्लमान वरी मुलाक़ात थिए अलाए न थिए कुझु त इंसानियत जा सबक यादि कयूं वञूं कुझु त महबूब मुस्तफा करीम असांजे सीरत खे यादि कयूं मन महबूब जे सीरत जे मथां असां ज़िंदगी गुज़ारियो साईं फरमाया अब्दुल्ला तूं हेॾो तया मां जीअं जो साईं जे वेझो आयुमि साईं फरमाया हे दोस्त सुञाणे थो मां चयो हा साईं मां हे दोस्त सुञाणियां थो साईं फरमाया हे पाण में भाइर आहिनि हिननि जे भाउ तवजा कर ओ वॾड़ा ख़ुशूसन तूं तवजा कर साईं फरमाया हिननि जो अबो वफ़ात करे वियो आहे अबे पंहिंजे हयातीअ में नाहक कहिड़ो कयो अबे पंहिंजे हयातीअ में ज़ुल्म कहिड़ो कयो अबे नाहक हे कयो ज़ुल्म हे कयो अबो पंहिंजे हयातीअ में सॼी मिल्कियत पुटनि खे विराए ॾेई वियो आहे खातो बि करे ॾेई वियो आहे
अबो पंहिंजे हयातीअ में मिल्कियत पुटनि खे विराए ॾेई वियो, खातो बि करे ॾेई वियो, भेनरुनि नियाणियुनि वीचारनि जे लाइ वेसो बि न छॾे वियो आहे। ॿाहिरि पाण में विराए कब्ज़ो कयूं बीठा आहिनि, भेनरुनि कोर्ट में केस कयो आहे। तूं बि सियाणो आहे, ॿाराड़ी वारो आहे, हीअ ॻाल्हि हर को सम्झे थो पियो। दुनिया जो दस्तूर आहे, पाकिस्तान जो कानून आहे, जंहिंजो खातो तंहिंजी ज़मीन आहे। जंहिंजो खातो हूंदो तंहिंजी ज़मीन हूंदी। साईं फरमाए अब्दुल्ला मौजो जी साईं, अबो पंहिंजे हयातीअ में पुटनि खे खातो करे ॾेई वियो आहे। हाणे नियाणियुनि कोर्ट में केस दाख़िल कयो आहे, पर कोर्ट छोकरनि जे हक़ में आहे, छो त कब्ज़ो बि उन्हनि खे आहे, खातो बि उन्हनि खे आहे, ज़मीन बि उन्हनि खे आहे। नियाणियुनि जे हथ में साईं मीरवान साहब जेके उनखे लफ़्ज़ चया न, उहे लफ़्ज़ तो ॿुधाइणो चए ख़ुलासो। साईं फरमायो ओ मुंहिंजा भाइरो, साईं फरमायो ओ मुंहिंजा भाइरो, मां भाव सम्झी हिकिड़ो जुमिलो थो चवां। चवण लॻा साईं तव्हां असांजा वॾा हो, चओ छा था चवण चाहियो? साईं फरमायो पाकिस्तान जे कोर्ट में त केस नियाणियुनि खां खटी वेंदो, नियाणियूं मथां अर्श वारे कोर्ट में केस दाख़िल कनि। कंहिंजे कोर्ट? नियाणियूं मथां पाकिस्तान जे कोर्ट में त नियाणियुनि खां केस तव्हां खटी वेंदव, नियाणियूं मथां अर्श वारे कोर्ट में केस दाख़िल कनि। हा, अर्श वारे कोर्ट जॾहिं फ़ैसिलो थींदो, उन टाइम ते रहमान न हूंदो, उन टाइम ते रहीम न हूंदो। क़ुरान तो चवे लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। कहार बणजी छा? दुनिया में रहमान भी अथई, दुनिया में रहीम भी अथई, दुनिया में करीम भी अथई। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। दुनिया में रहमान भी अथई, रहीम भी अथई, पर याद रखजाए हुन जो नालो अजीज भी आ त कहार भी आ। अजीज भी आ, जब्बार भी आ, ज़ुंतकाम बदले वठण वारो भी आ। पोइ जॾहिं कहार बणजी फ़ैसिलो कंदो, ख़बर त उते पवंदी न। हा, जंहिं टाइम ते कहार बणजी फ़ैसिलो कंदो, पतो उते पवंदो। ओ परावा बना सोण वारा, कहार जो ख़ौफ़ कर। ओ परावा खाता मटाइण वारा, कहार जे फ़ैसिले जो ख़ौफ़ कर। ओ नियाणियुनि जा हक़ खाइण वारा, लफ़्ज़नि खे यादि कंदो हल, सबक़ यादि कंदो हल। ओ नियाणियुनि जो हक़ खाइण वारा, कहार जे कहर खां डिॼजाए। ओ भेनरुनि जा हक़ खाइण वारा, कहार जे कहर खां डिॼजाए। ओ खीर में पाणी मिलाइण वारा, माप तोर में खोट करण वारा, ओ नियाणियुनि खे विहारे विहारे अछो मथो करण वारा, यादि रखजाए। कूड़ ते कसम खणी करे पराओ हक़ फबाइण वारा, यादि रखजाए। लिल्लाहिल वाहिदिल क़हार। मां रियाज़ो सालिहीन जे अंदर ये तो तव्हांजो अलाए को आलमन बुजुर्गन मुफ्तिन सां भरियो पियो आहे न। सही अब्दुल करीम तव्हां खां परे कोन्हे, सही अब्दुल रहीम तव्हां खां परे कोन्हे, खोड़ ॿिया बुजुर्ग तव्हांजे वेझो आहिनि, वञी उन्हनि वटि इहे सबक़ कॾहिं पढ़ी अचो। अल्लाहु अकबर। रियाज़ो सालिहीन जे अंदर हदीस लिखी पई आहे, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जेको कूड़ ते कसम खणी करे पराई शइ पंहिंजी कई आहे, कूड़ ते कसम के कुरान ते मोजिया। महबूब फरमायो जंहिं कूड़ ते कसम खणी पराई शइ पंहिंजी कई आहे, फरमायो जन्नत हली वियसि, जन्नत हराम अथसि, जन्नत हराम अथसि, जहन्नम उन जी जाइ आहे। अब अॼु इहो नाको हले थो किरनि। हा साईं, 100 ते क़ुरान पाक, 500 ते क़ुरान पाक, 1000 ते क़ुरान, हे 100 ऐं 500 जो।
अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अर्ज़ तो कयां मां तव्हांजे साम्हूं जेका तिलावत के उनमें इंसानियत जो सबक ज़मींदारनि खे भी मां जुमलो तो चई वञा। ओ ज़मींदारो, हारी तव्हांजा बच्चा अथव, कुर्मी तव्हांजा बच्चा अथव, सॼो ॾींहुं राति पंहिंजा बच्चा मारींदा आहिनि, उन्हनि जे हाल ते रहम कयो। फरमाए त इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा। महबूब फरमाए जेको ॿियनि जे मथां रहम कंदो अल्लाह तंहिंजे मथां ज़रूर रहम करणु फरमाईंदो। हा ज़मींदारो, अवां के महबूब जी हदीस ॿुधाई, ॿियनि जे मथां रहम कयो अल्लाह तव्हांजे मथां रहम कंदो। कुड़मिन हारनि खे भी जुमलो चयूं थो वञा। अल्लाह जो वास्तो अथव, बच्चनि जी रोज़ी अथव, बच्चनि जी रोज़ी अथव, बच्चनि जी रोज़ी हलाल करे खाओ, हराम न खाओ। सर्दीअ में भी मरो था, गर्मीअ में भी मरो था, पोइ भी तव्हां हलाल खे हराम करे खाओ। केरु उन कहार खे फ़ैसिलो ॾींदो? अल्लाह अकबर। अल्लाह सही वल मुखे अमल करण जी तौफीक अता फरमाओ, न खां बाद में अवां के भी अमल करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह अकबर। मुझे ख्याल त कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मुखे इंसानियत जो आला मिसाल समझायो। जेस तणी बे जो खैर खाओ न थींदे, कदे भी तोसां भलाई को न थींदी। अल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। मुझे खैरपुर मीरस में कल हिकिड़ो ख़तरनाक वाक़ियो थियो आहे। जेके नौजवान नेट फेसबुक हलाइनि त हिननि ॾिठो हूंदो। मुझे शहर में ख़तरनाक हिकिड़ो ॾुखाईंदड़ दर्दनाक वाक़ियो थियो आहे। हिकिड़े अमरा का ॿी शादी भी कई आहे। उहा पहिरीं घरवारी खे का ख़बर पई आहे। उन घरवारीअ अवल चइनि बच्चनि खे पिस्तल जूं गोलियूं हणी मारियो। गुलाब जा गुल, 8 सालनि जा, 9 सालनि जा, 12 सालनि। इन अम्मा जी दिलि चयो, इन अम्मा जी हथ में इहो पिस्तल हलियो जो पंहिंजनि गुलाबनि जे गुलनि जे सीननि में गोलियूं। अलाए छा थियो आहे, असां इंसान खे चारई गुलाब जा गुल वल गोलियुनि सां मारे। उन खां बाद में मुड़ुस खे भी गोलियूं हणी, पंहिंजो पाण गोलियूं हणी भी ख़ुदकशी करे छॾियईं। जंहिं टाइम ते अम्मा खां रहम निकिरी वञे, जंहिं टाइम ते अबे खां रहम निकिरी वञे, ॿुधा त सही, औलाद त अञा ॿी शइ आहे, औलाद त अञा ॿी शइ आहे। मुंहिंजे साम्हूं खोड़ मंज़र, मां ॻोठ जो नालो न खणंदो आहियां, ज़ात जो नालो न खणंदो आहियां। खोड़ मुंहिंजे साम्हूं मंदर, बच्चा पिया रोईंदा वतंदा आहिनि, रुलंदा वता आहिनि। अबो उन्हनि बच्चनि जे मथां रहम करण जे लाइ तयारु न आहे। अबो पियो ऐशनि में पैसा लुटाईंदो, मासूमनि बच्चनि जे मथां रहम न कंदो। वरी हे बि मंदर मां अखियुनि सां ॾिठो, अशी ॾाड़ीअ वारो पोड़ो अबो वीचारो मजबूर हूंदो आहे, दवा धर्मण जे लाइ परेशान हूंदो आहे। वरी हुते नौजवाननि पुटनि में इंसानियत न हूंदी आहे। छा कयूं, छा थी वियो आहे, थी छा वियो आहे, असां वञूं काॾे था? हीअ हेड़ी अर्श ॾों जो अल्लाह अमानत मोकिली आहे कंहिंजे लाइ? अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ओ वॾड़ा, मां तोखे हिकु बार तो कयूं थो वञा, जेको वाइज़नि में अर्ज़ु कंदो रहंदो आहियां। नौजवाननि खे समूरनि खे पहिरें नंबर ते गॾियल अर्ज़ु हे आहे त अक़ीदो तौहीद वारो रखजांइ, अक़ीदो तौहीद वारो रखजांइ, अक़ीदो तौहीद वारो। अक़ीदो अल्लाह को सवा ॿियो कोई भी हाजत रवा, रब को सवा ॿियो कोई भी हाजत रवा कोने, मुश्किल कुशा कोने। अल्लाह को सवा कोई भी ज़रूरतूं पूरियूं करण वारो न आहे। अल्लाह को सवा कोई औलाद ॾियण वारो न आहे, कोई आलमुल ग़ैब न आहे। सजदे जे लाइक़ रब को सवा ॿियो कोई कोने। नंबर पहिरें ते अक़ीदो तौहीद वारो, ॿिए नंबर ते तवज्जा त कर, तवज्जा त कर। ॿिए नंबर ते अर्ज़ थो कयां, अल्लाह जो वास्तो थी कलमे पढ़ण वारा पराओ हक़ न खाई जाए। पराओ हक़
लिखियो पियो आहे पराओ हक़ खाईंदे, लिखियो पियो आहे पराओ हक़ खाईंदे, न को तिलावत क़बूल थी, न को निमाज़ क़बूल थी, न को हज क़बूल थी, न को उम्रो क़बूल थी। छा बचई? हाँ छा बचई? ख़बर पई थी हिन जो बि खाओ, हिन जो बि खाओ, हिन जो बि खाओ, छा भरींदे पेट? अरब खरब पति हलिया विया। हे बि दुनिया ॾिठो आहे जंहिं ते मथे पैसो जाम थींदो आहे त वरी एतिरियूं बीमारियूं अक्सर वकोड़े वेंदियूं आहिनि जो डॉक्टर सभई खातो खाइण जो बंदि कंदा आहिनि। हवा साईं, हा एतिरो खाओ जेतिरो अॻिते ॾेई सघो। मां को हे जुमिलो पुछा कयो, जेको पाण परावा माल राड़े ॿियनि खे खाराए पंहिंजी क़बर विञाए आख़िरत विञाए, उहो कॾहिं बि सियाणो कोन थी सघे थो। लोड़े पाण सज़ा पाण खाए, माल ॿियनि खे खाराए, इहो सियाणो थींदो? ओ वॾड़ा, ओ वॾड़ा, ओ नौजवान, ॿियो सबक जेको मां अर्ज़ु रखियो मां वाइदनि में चवंदो रहंदो आहियां, पराओ हक़ न खाइजांइ, पराओ हक़ न खाइजांइ। अञा वरी मां हे बि खोले ॿुधाईंदो रहंदो आहियां, ओ अशी ॾाढ़ी वारा अब्बा, ओ अशी ॾाढ़ी वारा अब्बा, मां तव्हांखे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां, पंहिंजे हयातीअ में पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे हथनि सां हक़ ॾिनियूं वञिजो। ओ वॾड़ा तव्हांखे थो चवां, पोयों मतां पुट कुल बि न पढ़नि, पोयों मतां बच्चा ख़तमा बि न ॼाणनि, पोयों मतां बच्चा क़बर ते बि न अचनि, तव्हां पंहिंजा हथ ख़ाली कई। अब अगले हफ़्ते में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो मंज़र, अगले हफ़्ते में जनादो खयूं था वञनि, अॻियों माण्हू बीठा आहिनि त जनादो पूरो न ॾींदासीं, अवल हिन जे मथां कर्ज़ो आहे, पैसा ॾियो त पोइ हलो। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे जो मोए खां पोइ बि अॻ ॾिनियूं बीठा हुजनि त न पूरो ॾींदासीं। इन खां वधीक बि का ॿी मुसीबत आहे? हा वासे जेरे त दाहूं पर मोए खां पोइ बि जग जहान ॾिसे त न खणण ॾींदासीं, न पूरो ॾींदासीं। ओ बाबा सही आहे, ज़िंदगी कहिड़ी आहे? मज़ो हिन ज़िंदगीअ में आहे, मज़ो हिन ज़िंदगीअ में आहे। जंहिं टाइम ते मौत अचे त कलमो ज़बान ते जारी थिए, मज़ो हिन ज़िंदगीअ में आहे। जंहिं टाइम ते क़बर में दाख़िल थियूं जन्नत जा बिस्तरा विछाया पिया हुजनि, मज़ो हिन ज़िंदगीअ में आहे। जंहिं टाइम ते क़बर मां उथूं साम्हूं मिठे मुहम्मद जो दीदार थे, होदे कोसर जा जाम नसीब थियनि। दुनिया में भी वतन सब दाऊं ॾींदा, मोए खां पोइ बि लाश खे न पूरो न ॾियनि, ये भी का ज़िंदगी है, भी का इंसानियत। ओ वॾड़ा मां अर्ज़ु कयो मां अल्लाह जो वास्तो थी, पंहिंजे हथनि सां पंहिंजे नियाणियुनि खे हक़ ॾिनियूं वञिजांइ। कुरान में लिखियो पियो आहे, मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, खोड़ अवां में हाफ़िज़ बि मौजूद हूंदा। रब फरमायो लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, अल्लाह तो फरमाए पुटनि जो बि हक़ आहे त नियाणियुनि जो बि हक़ आहे। अब छा में लिखियो आहे? पुटनि जो बि हक़ आहे त नियाणियुनि जो बि। पोइ इहो त क़ुरान पाक चयो न, माना न ॾिनोसीं त माना क़ुरान जो चयो न वरितोसीं। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। तवज्जो कर, ॿियो बि जेको मां अशी ॾाढ़ीअ वारनि खे जुमिलो चवंदो आहियां, उन जुमिले ते बि नज़र कर, तवज्जो कर। अल्लाह सही ववल मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ओ वॾड़ा, ओ वॾड़ा, पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे हयातीअ में परणायूं वञिजांइ। अब छा चुम? इहो शामिल लिखियो पियो आहे, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। महबूब मुस्तफा करीम
इब्राहिम सैया पंजे न्याणिन के पढ़ायो महबूब पिरो नंबर न्याणी पढ़ाई बीबी ज़ैनब उम्र 16-17 साल या महबूब बियो नंबर न्याणी पढ़ाई बीबी रुकैया उम्र 16-17 साल या महबूब टियों नंबर न्याणी पढ़ाई बीबी उम्मे कुलसूम उम्र 16-17 साल या महबूब आखिरी न्याणी पढ़ाई खातून जन्नत अम्मा फातिमा हिक रिवायत जे मुताबिक उम्र 15 साल या घणी 15 साल महबूब पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो ॾिसी वठो पोइ त भला पोइ दवा कयो ॾिसो ॾिसो थोरो थींदो आहे हिकिड़ो मतां यको माण्हू छा कजे क़ौम खे आवाज़ आई केॾी ॻाल्हि भली थी पई हले हा वरी वीचारो लुंड साहिबु चवंदो आहे त वरी सभु चवंदा त हाणे पोड़ो थी वियो आहे चरियो थी वियो आहे हिनखे छॾे जो असां ॿिए पासे ॾे ॾिसूं त कुझु बचो दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ॿियो जुमिलो चयूं थो वञा वॾड़नि खे ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में न्याणियुनि जो बारो लाथियूं वञजांइ ओ लज न रही आहे शनास न रही आहे हया न रहियो आहे गैरत न रही आहे अॼु उहो दौर न आहे जेको पुराणो दौर हो अल्लाह जो वास्तो अथव मां खे अर्ज़ु थो कयूं वञा न्याणियूं पढ़ाए वञो ओ नौजवानो ओ शादीशुदो अव्हां खे अर्ज़ु थो कयूं वञा पंहिंजे घरनि सां भला हलो पंहिंजे घरनि सां भला हलो ओ भाइरो मां खे अर्ज़ु थो कयूं वञा पंहिंजे भेनरुनि खे हक़ ॾियो पंहिंजे भेनरुनि खे हिसो ॾियो ऐं समूरनि खे अर्ज़ु थो कयां त निमाज़ी थियो समूरनि खे अर्ज़ु थो कयां त निमाज़ी थियो पीउ माउ जा फर्मा बरदार थियो चेहरनि ते महबूब जी सुन्नत खे सजायो चेहरनि ते महबूब जे सुन्नत खे सजायो बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ायो बचड़नि खे क़ुरान पाक पढ़ायो क़ुरान पाक दिल में हूंदुनि त लज शनास हूंदी लज शनास ओड़े पाड़े ते रहम कयो आलमनि जी जमात जमइयत उलमा इस्लाम सां मरण घड़ीअ ताईं निभायो चओ इंशाअल्लाह आलमनि जी जमात जमइयत उलमा इस्लाम बुज़ुर्गनि जी जमात अल्लाह वारनि जी जमात उन बुज़ुर्गनि सां निभायो जेतिरो थी सघे ॻोठड़नि में मस्जिदनि खे आबाद कयो मस्जिदियूं आबाद हूंदियूं निमाज़ूं थींदियूं आज़ानियूं ईंदियूं त अलाह कंदो उन ॻोठड़नि में रहमत जा मींहं वसंदा अल्लाह से जेको कुझु मूंखां चवरायो रब मूंखे बि हिन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए तव्हांखे